पाकिस्तान पहिरें सरकारी बिटकॉइन स्ट्रेटेजिक रिजर्व जो ऐलान करे छॾियो आहे। वज़ीर आज़म जे सलाहकार बिलाल बिन साकिब जो चवणु आहे त पाकिस्तान हाणे नौजवाननि जी अॻुवाणीअ में हिकु डिजिटल तहरीक बणिजी चुको आहे। अहिड़ो इज़हार वज़ीर आज़म जे ब्लॉक चेन ऐं क्रिप्टो बाबति ख़ासि मददगार बिलाल बिन साकिब लास वेगास में कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे कयो। पधिराई में चयो आहे त बिलाल बिन साकिब लास वेगास में बिटकॉइन वेगास 2025 कॉन्फ्रेंस में मुल्क जे पहिरीं स्ट्रेटेजिक बिटकॉइन रिजर्व जो ऐलान कयो। कॉन्फ्रेंस में अमरीकी नायब सदर JD वेंस, एरिक ट्रंप, डोनाल्ड ट्रंप जूनियर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। उन मौक़े ते बिलाल बिन साकिब चयो त पाकिस्तान हाणे पंहिंजे माज़ीअ जी सुञाणप मां ॿाहिरि निकिरी चुको आहे। उहो हिकु अहिड़े मुस्तक़बिल ॾांहुं वधी रहियो आहे जेको डिजिटल जिदत सां भरियल आहे। हुन चयो त हुन डिजिटल प्लेटफॉर्म खे नौजवान हथी वठाए रहिया आहिनि। टेक्नोलॉजी खां वाक़िफ़ नई क़यादत संदन अॻुवाणी करे रही आहे। संदसि चवणो त मां हिते सिर्फ़ु हिकु वज़ीर जी हैसियत सां न आहियां, पर हिकु नसुल जे आवाज़ जी हैसियत सां आहियां। हिकु नसुल जेको ऑनलाइन आहे, ऑन चेन आहे, जंहिंखे रोके नथो सघिजे। वज़ीर आज़म जे ख़ासि मददगार ऐलान कयो त हीउ क़ौमी बिटकॉइन वॉलेट क़ाइमु कयो वियो आहे, जंहिंमें डिजिटल असासा आहिनि जेकी अॻु में ई रियासत जी तहवील में आहिनि। हुन वाज़े कयो त असासा न त विकिरे लाइ आहिनि, न ई उन्हनि खे क़यास वारे लाइ इस्तेमालु कयो वेंदो, पर हिकु ख़ुदमुख़्तियार रिज़र्व तौर ते मौजूदु हूंदा।